ऐं जट जूं मेव बुक ते बचियूं पियो न हे काज़ी अहमद खैरा जे पोयां ते का खाईंदो सॼो ॾींहुं जट वाट पटियूं वेठो। हाणे सकर जे एसपी मूंसां राब्ते में 8 ॾींहं थिया इरफान समूह मूंखे चईसीं मूंखे 5 मिंट तव्हांजो टाइम खपे। मूं चयो मूं वटि टाइम कोन्हे यार, मां मसरूफ़ आहियां जलसा। छा त मौलवीअ जी मार्केट आहे, एसपी खे फोन कर हलड़ी मुला छा दिल्ली छा जुलात। मूंखे चई साईं तूं मुंहिंजे लाइ 81 जी गोरी आहे। 81 जी गोरी सम्झो था न, जेके निंड न अचे न पोड़े खे हुनखे 10 81 जी गोरी खाराइजे, अहिड़ी निंड ईंदसि जो इज़राइल अची उथारींदुसि, पोइ उथारींदुसि या सुम्हारींदुसि। मूंखे चयोमांसि जेसिताईं तव्हांजी राति जो तकरीर नथो ॿुधां मूंखे निंड ई नथी अचे। मुंहिंजो अलाह तुंहिंजी उमिरि में मसइलो छा आहे? चइसि मसइलो इहो आहे त मर्द माइन जे आवाज़ ते हिरकजी मोबाइल ते धाड़ेलनि जे वर था चढ़नि। इन ॻाल्हि ते ॻाल्हायो। हा असांजे छोरनि खे कॉल अची वई न सन्हे आवाज़ में, हेलो सनम पई ॻाल्हाए। सनम वनम कोने धाड़ेलनि जी चाड़ती मैं कपाए पियो इजी लोड मोकिलींदुसि। बच्चा बुक ते वेठा आहिनि, जट जो पुटु इश्क पियो। साल 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 माल कॾहिं भला हाणे मुलाक़ात किथे कयूं के तूं सेवण था निकर मां काज़ी अमन मां थी निकर भई आमरी कचो वेझो बस टाइम केड़ो रखूं मगरिब दा पुलिस भी न हुजे, रोड भी वैरान हुजे, उते धाड़ी लगे लिखा बीठा जे जट्टो ते धाड़ी लग क्लास में कोनी निकले। सनम कादे भाई काथे अमन है सनम मां मिड़ई फर्जी नाला वठंदो आहियां, कंहिंजी हुजे त कावड़ न कजो। हे चपरा बसरा नूर आहे, मां मिड़ई नाला खणंदो आहियां। राति वरी हिकिड़े पियो चए असांजे माइन जा नाला छो थो खणे। अल्लाह वड़े खमीसा बड़ा जो थक लाए छॾे।